बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं ॿाझारो आहे। जनाब सदर, मोअज़्ज़ज़ उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। अॼु मां अव्हां सां हिकु अहिड़े सवाल ते ॻाल्हाइण थो चाहियां जेको हर नौजवान जे दिलि में हूंदो आहे। उहो सवाल आहे त छा कामयाबी महिनत सां मिले थी या क़िस्मत सां? के माण्हू चवंदा आहिनि जेकॾहिं क़िस्मत में हूंदो त मिली वेंदो, ऐं के चवंदा आहिनि महिनत बिना कुझु बि नथो मिले। पर हक़ीक़त कहिड़ी आहे? अचो त उन हक़ीक़त ॾांहुं हलूं। ए दोस्तो, क़िस्मत दरवाज़ो थी सघे थी, पर दरवाज़ो खोलण लाइ महिनत जी चाबी ज़रूरी हूंदी आहे। जेकॾहिं क़िस्मत ई सभु कुझु हुजे हा त मज़दूर जो पुटु हमेशह मज़दूर रहे हा ऐं ग़रीब जो ख़्वाब कॾहिं बि हक़ीक़त न बणिजे हा। क़िस्मत रस्तो ॾेखारे सघे थी पर हलणो पवे थो पाण। क़िस्मत रस्तो ॾेखारे सघे थी पर हलणो पवे थो पाण। महिनत बग़ैर कंहिंखे बि न मिलियो आहे मुक़ाम। असांजे समाज में केतिरा ई नौजवान पंहिंजे नाकामीअ जो इल्ज़ाम क़िस्मत ते विझी छॾनि था, पर सवाल उहो आहे, छा अव्हां सचपच कोशिशि कई? छा अव्हां रातियुनि जूं निंडूं क़ुर्बान कयूं? छा अव्हां वक़्त जो क़दुरु कयो या सिर्फ़ु क़िस्मत खे इल्ज़ाम ॾिनो? यादि रखो, क़िस्मत सुस्त माण्हुनि सां साथ नथी ॾिए। क़िस्मत हमेशह महिनती माण्हुनि जो इम्तिहान वठे थी। जो पसीनो वहाए थो सो तारीख़ लिखे थो। जो पसीनो वहाए थो सो तारीख़ लिखे थो। क़िस्मत बे सलाम उन खे जेको थके नथो। ए नौजवानो, महिनत रुगो किताब खोलण जो नालो नाहे। महिनत पंहिंजे ख़्वाहिशुनि खे क़ुर्बान करण जो नालो आहे। जॾहिं दोस्त सुम्हंदा आहिनि, महिनती जाॻंदो आहे। जॾहिं माण्हू आराम कंदा आहिनि, महिनती पंहिंजे ख़्वाबनि सां जंग कंदो आहे। सुख सां केरु कामयाबु थियो आहे? ॾुख सही ई मंज़िल मिली आहे। पर हा, अचो त हिकु ॻाल्हि साफ़ सम्झूं, महिनत ऐं क़िस्मत दुश्मन न आहिनि। महिनत रस्तो ठाहे थी ऐं क़िस्मत उन रस्ते ते अव्हां खे मोकिलियो ॾिए थी। पर जेकॾहिं रस्तो ई न हुजे त क़िस्मत छा कंदी? महिनत बग़ैर क़िस्मत बि अधूरी कहाणी आहे। महिनत बग़ैर क़िस्मत बि अधूरी कहाणी आहे। क़िस्मत बग़ैर महिनत जे रुगो हिकु वहम आहे। अॼु जेकॾहिं अव्हां थकिजी पिया आहियो, अॼु जेकॾहिं नतीजा नज़र नथा अचनि, त हार न मञो। शायदि क़िस्मत अव्हां खे ॾसे रही आहे ऐं चई रही आहे, बसि थोरो वधीक सब्र। उथ ए जवान, वक़्तु अञा बाक़ी आहे। उथ ए जवान, वक़्तु अञा बाक़ी आहे। महिनत कर, क़िस्मत बि तुंहिंजी साथी आहे। आख़िर में मां अव्हां खे उहो ई पैगाम ॾींदुसि त क़िस्मत ते भरोसो रखो, पर महिनत खे कॾहिं बि न छॾियो। छो त जिते महिनत ख़तमु थिए थी, उते क़िस्मत बि मोटी वञे थी। अल्लाह पाक असां सभिनी खे महिनत, हिम्मत ऐं कामयाबी अता फ़रमाए। आमीन।